बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे बाबरकत नाले सां जेको निहायत ई रहम करम वारो आहे। रहमान आहे, रहीम आहे, जेको असांजे दिलनि जा राज़ ख़ूब ॼाणे थो। सॼी ज़िंदगी असांजी इहा ई कोशिश हूंदी आहे त का मंज़िल माणियूं, भाग दौड़ मंज़िल तरफ़ कंदा आहियूं, कामयाबी तरफ़ कंदा आहियूं त असां कामयाब थियूं, मंज़िल खे पहुचूं। पर ज़िंदगी में कुछ अहिड़ा मौक़ा भी कॾहिं कॾहिं ईंदा आहिनि जो मंज़िल साम्हूं हूंदो आहे ऐं असां फ़ेल थी पवंदा आहियूं। का अहिड़ी नंढड़ी ग़लती थी वेंदी आहे, सॼी ज़िंदगी भाग दौड़ करे 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 माण्हू मंज़िल खे वेझो पहुचंदो आहे, असांजा उहे कम असांजे हथनि मां छॾाइजी वेंदा आहिनि। अहिड़ो ई हिकिड़ो मौज़ू आहे, ज़िंदगी में नाकाम थियण जा खोड़ कारण आहिनि, पर हिकिड़ो कारण तव्हां सां शेयर थो कयां, उमेद कयां थो त तव्हांखे पसंदि ईंदो। हिकिड़ो काठ जो वॾो बुंड दरिया में तरे पियो त उन सां गॾु वरी ॿेड़ी बि हिकिड़ी हले पई। उन ते माण्हू वेठा हुआ काफ़ी सारा, वज़न बि हुयो। काठ जेको हुयो त हर ॿुॾे, हर तरे, हर हो पासो वठे, हर हो पासो वठे, ऐं उन काठ ॾिठो त जेका ॿेड़ी आहे उहा सफ़ा हिकिड़े रफ़्तार सां वञे थी, वज़न बि अथसि, ॿुॾे बि नथी। त उन काठ ॿेड़ीअ खां पुछा कयो त ॿेड़ी, तूं बि काठ आहीं, मां बि काठ आहियां, इहा कहिड़ी ॻाल्हि आहे जेका तूं ॿुॾे कोन थी ऐं मां ख़ाली बि आहियां त बि मां ॿुॾां थो, ऐं तो ते हेॾा सारा माण्हू, हेतिरो वज़न, मूंखे इन जो को हल ॿुधाए। उन ॿेड़ीअ मुस्कुराए इनखे चयो त मूंखे उस्ताद जो रंदो लॻल आहे, मूंखे उस्ताद जो हथु लॻल आहे, मूंखे उस्ताद जो जेको पाणीअ में हलण जो जेको तरीक़ो आहे उहो उस्ताद ठाहियो आहे। मूं में कहिड़ी ताक़त आहे त तूं बि कंहिं उस्ताद जो पासो वठि, कंहिं उस्ताद खां रंदो हणाए, त पोइ तूं बि वज़न खणी सघंदे ऐं पोइ तूं सिधे तरीक़े सां तरी बि सघंदे। दोस्तो, हिन नंढड़े मिसाल मां तव्हां सम्झी विया हूंदव त मुंहिंजो इशारो कहिड़े तरफ़ हुयो, त मुंहिंजो इशारो हुयो उस्ताद जी तरफ़। असां बिना उस्ताद जे जेको कमु कंदा आहियूं त फ़िलहालु त असांखे तरक़ी, कामयाबी तकड़ में मिलंदी आहे, पर अहिड़ी जॻह ते असां वञी मुंझी पवंदा आहियूं, उते असांखे कंहिं उस्ताद जी ज़रूरत पवंदी आहे। बिना उस्तादी को बि कमु कामयाबु कोन्हे। फ़िलहालु त खणी तरक़ी कंदो, कुझु बि कंदो, अहिड़ी जॻह ते धकु खाईंदो जिते उनजी उमिरि बि घटि थी वेंदी ऐं उते उनजा फार्मूला बि घटि थी वेंदा ऐं उते उनजो तजुर्बो बि पूरो थी वेंदो। अॼोके दौर में काफ़ी माण्हू हूंदा आहिनि जेके उस्तादनि खां थोरी सिख्या वठी पंहिंजो रस्तो अख़्तियार कंदा आहिनि। त उस्ताद खां इजाज़त वठिजे त उस्ताद, मां हीउ तोखां कमु शुरू कयो, मां हीउ तोखां कमु सिखियो आहियां, त मां हाणे पंहिंजो वञी कारोबार कयां, या मां हीउ रस्तो वठां या न वठां। त असां थोरी सिख्या करे उस्तादनि खे रिजेक्ट करे छॾींदा आहियूं ऐं पोइ सॼी ज़िंदगी पछताईंदा आहियूं। इन पछताव करण खां बहितर इहो आहे त पंहिंजे उस्तादनि जे अदब में माण्हू रहे, उस्तादनि खां सिख्या वठे, मुकमल सिख्या वठे। जीअं माण्हू तनूर में पची तयारु थी वेंदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा बि का शइ ठहंदी। असांखे अगरि किथे थोरी बि चानस मिली थी वञे त असां पंहिंजा मुहसन, पंहिंजा उस्ताद जेके असांखे हथु वठी सेखारींदा आहिनि, असां उन्हनि खे पंहिंजी ज़िंदगी में यादि बि न कंदा आहियूं। हालांकि इहा असांजे नाकामी जो सबबु बि आहे त असांजो अगरि को साथ न ॾींदो, असांजो को सहारो न थींदो, ऐं उस्ताद हिकु वॾो सहारो आहे, माउ पीउ सिर्फ़ु परवरिश कंदो आहे, पर उनखे हुनुर ऐं उनखे इल्मु, उनखे अकुलु उस्ताद ई सेखारींदो आहे। अगरि ज़िंदगी में तव्हां कामयाबु थियणु चाहियो था ऐं पंहिंजी मंज़िल खे पुॼणु चाहियो था त पंहिंजे उस्ताद जो हथु वठो ऐं उस्ताद खां सिख्या वठो ऐं उस्तादनि खां ई मशवरो वठो, त इनशा अलाह कंदो तव्हां पंहिंजे मंज़िल ते टाइम सां बि पहुची वेंदव ऐं वॾी कामयाबी बि माणींदव। आमीन। अगरि मुंहिंजो हीउ पैगाम तव्हांखे पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं नई वीडियो ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।